बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध सूबे जे अंदर मसइलनि जो तमामु घणो जार विछायल आहे। हर हिकु डिपार्टमेंट जे अंदर, हर हिकु इदारे जे अंदर मसइला ई मसइला आहिनि। रोड रस्ते ते बीहूं त बि मसइलो आहे। जेकॾहिं असांखे स्कूल जे अंदर था वञूं, अस्पताल जे अंदर था वञूं, यानी हर खाते जे अंदर मसइला ई मसइला सिंध जे अवाम खे दरपेश थियनि था। उन मां जेको हिकिड़ो मसइलो आहे उहो आहे प्राइवेट स्कूलनि जे हवाले सां। प्राइवेट स्कूलनि जो कानून जे मूजिबि अगरि जेकॾहिं का उनजी रजिस्ट्रेशन करणी आहे त उनमें सभ खां जेके ॿियूं केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि, लेकिन हिकु अहम ॻाल्हि इहा आहे त प्राइवेट स्कूलनि खे पंहिंजी पार्किंग हूंदी। उहा ज़मीन हू हिकिड़ी नंढे एरिया जे हवाले सां या जेतिरी बि उहे ख़रीद कंदा त उहा उन्हनि जी पार्किंग जे लाइ उन्हनि जी रिज़र्व हूंदी। उहा मुख़्तस कई वेंदी उहा पार्किंग जे लाइ उहा ज़मीन। ऐं जेके बि गाॾियूं स्कूलनि जा ॿार जेके चढ़ंदा लहंदा, जेके टीचर्स लहंदियूं चढ़ंदियूं, त उहे उन पंहिंजे ज़मीन मां, पंहिंजी पार्किंग मां उहे चढ़ंदियूं ऐं लहंदियूं, यानी उते उन्हनि जूं गाॾियूं बीहंदियूं। रोड रस्ते ते बीहणी न आहे गाॾी। हिते पूरी सिंध सूबे जे अंदरि स्कूलनि खे रजिस्टर कयो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बिल्डिंग जे हवाले सां। पार्किंग जी जेका जेतिरे क़दुरु ॻाल्हि कजे त पूरी सिंध सूबे जे कंहिं बि प्राइवेट स्कूल खे का पंहिंजी ज़ाती पार्किंग कान्हे का। तव्हां हैदराबाद ज़िले जे हवाले सां अचो, ॿियनि ज़िलनि जे हवाले सां जेकॾहिं तव्हां अचो त हर हिकु स्कूल जी तव्हां जेकॾहिं प्राइवेट स्कूल जी तव्हां विज़िट कंदो त स्कूल तमामु घणा ॿार, सवे ॿार, उन्हनि जूं गाॾियूं जेकॾहिं तव्हां ॾिसंदो, उन्हनि जा टीचर्स जेके आहिनि उहे चढ़ंदा लहंदा। त जॾहिं मोकल जो टाइम थिए थो या सुबुह जो टाइम थिए थो त उहे रोड रस्ता जेके आम रोड रस्ता आहिनि उहे भरिया पिया आहिनि। उन पार्किंग जे करे, पार्किंग जे न हुजण जे करे जेको रोडनि रस्तनि ते उहा जेका रेजिस्ट्रेशन थिए थी, जेका रुकावट थिए थी, उहा पूरी जेका बि उतां जा रहवासी आहिनि पूरी सिंध सूबे जे हवाले सां हर हिकु इलाइक़े में जिते जिते पार्किंग कान्हे का जे स्कूल खे, उतां जी जेका क्रॉसिंग आहे पब्लिक जी, उन में दुश्वारी पेश अचे थी। सिंध सूबे जी गवर्नमेंट जेका आहे अॼु ॾींहं ताईं उन ते तवजह न आहे ॾिनी। मां इन करे गुज़ारिश करणु चाहींदुमि एजुकेशन डिपार्टमेंट खे, ख़ासि तौर ते CM सिंध खे, त प्राइवेट स्कूलनि जी पार्किंग जे हवाले सां फिल फौरन अहिड़ो को अनाउंसमेंट कई वञे, को ऐलान कयो वञे त जेके प्राइवेट स्कूल आहिनि सिंध सूबे जे अंदरि कम से कम उहे पंहिंजी पार्किंग त ठाहिनि। पार्किंग जेकॾहिं न ठाहींदा त रोडनि रस्तनि ते जेकॾहिं उहे गाॾियूं बीठियूं हूंदियूं, सुबुह जो टाइम आहे ऑफिस जो, शाम जो मोकल जो टाइम आहे 2-3 बजे जो, त उन टाइम ते जेके रोडनि रस्तनि ते गाॾियूं सवे स्कूल जे ॿारनि जूं बीहनि थियूं, एक्सीडेंट थियण जा ख़दशात आहिनि। ऐं उतां जी जेका आम पब्लिक आहे उहा जेकॾहिं क्रॉस करे थी त घणो टाइम उन्हनि जो ज़िंदगी जो जेको कंज़्यूम थिए थो, ख़र्च थी थो वञे। इन करे उन सभिनी शयुनि ते नज़र रखण जे लाइ सिंध गवर्नमेंट खे इन शइ जो एक्शन वठणो पवंदो। ऐं ख़ासि तौर ते जेको मिनिस्टर लॉ आहे उनखे बि एक्शन वठणो पवंदो त कानून जे दायरे में ॾिसे त प्राइवेट स्कूल जी रजिस्ट्रेशन में कहिड़े कहिड़े कानून जे हवाले सां उनखे हलाइणो आहे, रन करिणो आहे स्कूल खे। उनमें जेकॾहिं पार्किंग जो जेको इशू आहे उन जे लाइ विज़िट कराई वञे, ख़ासि टीम जोड़ी वञे त जीअं पूरे सिंध सूबे जे अंदरि प्राइवेट स्कूलनि जी छानबीन कई वञे त कहिड़े स्कूल जेका पार्किंग आहे, कहिड़े जी कान्हे। नक्शे मूजिबि त पार्किंग थी सघे थी, लेकिन सरज़मीन ते को पार्किंग कान्हे का। इन दुश्वारी खे ख़तमु करण जे लाइ मां सिंध सूबे जी गवर्नमेंट खे वरी बि आख़िर में हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे फिल फौरन इन इशूअ खे ख़तमु कयो वञे त जीअं जेका पब्लिक आहे, आम पब्लिक, उनखे दुश्वारी पेश न थिए। उन खे जेकॾहिं दुश्वारी पेश अचे थी सिंध सूबे जे अवाम खे, उन प्राइवेट स्कूलनि जे तरफ़ जेकॾहिं का क्रॉसिंग उतां करण में का तकलीफ़ पेश अचे थी, उन में ऑफिस जे अमले जो टाइम ज़ाया थिए थो, जेका आम पब्लिक आहे उनजो टाइम ज़ाया थिए थो, दुश्वारी पेश अचे थी, तकलीफ़ अचे थी। उन में घणो जेको फ्यूल आहे, तेल आहे, उहो ख़र्च थिए थो। इन करे घणी जेका आहे सा तकलीफ़ बर्दाश्त कई वञे थी फिनेंशियली तौर ते, ऐं जेको टाइम आहे उहो फिज़िकली तौर ते, मेंटली तौर ते माण्हू डिस्टर्ब थी थो वञे। इन सभिनी शयुनि ते नज़र रखण जे लाइ सिंध गवर्नमेंट खे फिल फौरन एक्शन खणणु खपे, इन मसइले खे हल करणु खपे। तव्हांजी वॾी महिरबानी।